आयल मेहमान उस्ताद साहिबान ऐं प्यारा शागिर्द साथियो अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼोके हिन तक़रीर में मुंहिंजी तक़रीर जो रखियल उन्वान आहे सिंध जी सकाफ़त। ऐं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बैत सां कंदुसि। आधे सजे लबन ते तहज़ीब जो तिरानो, आधे सजे लबन ते तहज़ीब जो तिरानो, अजरक गुलन में ओढ़े रंगीन जो ज़मानो, रंगीन जो ज़मानो। जनाबे सदर असांजी सुहिणी सिंध दुनिया जी सभिनी सकाफ़तनि खां बहितरीन ऐं बाला आहे, ऊची ऐं आला आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे। तंहिं करे शायदि फरमायो आहे सिंध मुंहिंजी अमा सूरत तुंहिंजे मथां, सिंध मुंहिंजी तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। जनाबे सदर सिंध जी सकाफ़त में अजरकूं भटका टोपियूं, चूड़ियूं चोला नथूं गला बाहूं म्यूज़िक ऐं ख़ूबसूरत सिंधी ॿोली बि शामिल आहे, जंहिंमें जॾहिं माउ मिठड़ी ॾोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुर्गी पवंदा आहिनि। आख़िर में मां ही शेर चई मां पंहिंजी ॻाल्हि मुकमल कंदुसि। हा